इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लाहु अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवा आलिमुल ग़ैबि वश्शहादा हुवर रहमानुर रहीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र फ़इन्नमा इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम। काबिल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम, नौजवानों, बुज़ुर्गों, आए मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, अज जहिन अज़ीम शान सीरतुन नबी कॉन्फ्रेंस गोठा आख़ूंद अब्दुल लतीफ़ जे अंदर साईं मोहतरम अब्दुल माजिद हमदानी साहब ऐं साईं क़ारी अब्दुल समद साहब जिन जो तव्हां ख़िताब ॿुधो, अल्लाह रब्बुल आलमीन के न इल्म व अमल में ऐं सेहतियाबी वारी ज़िंदगी में बरकतूं नसीब फरमाए। उन खां बाद में असां तमाम तर हिन मजमे जे हाज़िरीन ऐं जेसी ताणी असांजा मुसलमान भाइरनि ताणी ही आवाज़ पहुची रहियो आहे, आयूं उहे मुतवज्जे थी करे इलाही प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि। अल्लाह तबारक व तआला सभिनी जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण क़बूल मंज़ूर फरमाए ऐं अल्लाह रब्बुल आलमीन असांजी हिन काविश व कोशिश के दुनिया व आख़िरत जे लाइ बाइस रहमत फरमाए। अज़ीज़ दोस्तों, बुज़ुर्गो, हलंदड़ पुरफ़ितन दौर जे अंदर एक दीनी प्रोग्राम करण ऐं पोइ उते वरी मुसलमाननि भाइरनि खे गॾु करण, उलमाए किराम खे गॾु करण, सभिनी तरफ़नि खां फितननि जी यलगार ऐं ललकार हुजण जे बावजूद भी कुरान और हदीस के बयान करण, मुअद्दना तालिब इल्म जो इल्म, सोच, दिलो दिमाग इहो फ़ैसिलो ॾियनि था त यकीनन अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात में उम्मीद सां अवां जी मुंहिंजी ही दुनिया ऐं आख़िरत जी पक्की ऐं यकीनी कामयाबी आहे। हिन पुरफ़ितन दौर जे अंदर अहिड़ा इंसान पैदा थी चुका आहिनि जेके
मस्जिदो मदरसो उलमाए तुलबा अंबिया व रसूल हत्ता के अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ाते मुअल्ला मुक़द्दसा मुबर्रहा मुनज़्ज़हा ते भी पंहिंजी ज़बान हलाइंदे पंहिंजा गलीज़ ऐं बदतरीन अक़ाइद व नज़रियात बयान कंदे इस्लाम के एक हथ ठोकी गाल ऐं कहानी मुआशरे जे अंदर ऐं पंहिंजे मजमन जलसन मजलिसन जे अंदर बावर करण जी कोशिश कनि था ऐं पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ाते मुअल्ला जे बारे में इंतिहाई हकारत भरिया जुमला बदज़ुबानी ते नाज़िबा मबनी जुमला अल्लाह जी ज़ात जे बारे में कढिया वञनि था। हदीस पाक सही मुस्लिम जे अंदर किताबुल ईमान अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी कयल पेशन हुई यकीनन अॼु ईअं नज़र अचे थी जियां अॼु जे ॾिहाड़े जो साफ़ सुथरो चमकंदड़ सिज पंहिंजो ॾिहाड़ो पूरो करे लही चुको आहे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो पेशन हुयो ईअं ई ज़ाहिर थियनि पियूं। हदीस पाक जा अल्फाज़ बादिरू बिल अमाल फितनन का क़िताइल लैलिल मुज़लिम, मुंहिंजा उम्मतियो नेक अमल में अगभरा थियो, अगभरा थियो, अगराई कयो, कोशिशन काविशन में सभिनी खां अॻिते हुजो। फितनन का क़िताइल लैलिल मुज़लिम, फितना ईंदा, अहिड़ा फितना ईंदा जियां मथे ॾिसूं था अंधेरी रात आ, केतिरे क़दुर हिन रात जो अंधेरो छायल आ। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा जुमला पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइनि था एतिरा फितना वधी वेंदा जियां रात अंधेरी थींदी आ, फितनो फितने जे मथां हूंदो। ऐं पोइ छा थींदो? युस्बिहु रजुलु मुमिनन व युमसी काफिरा, हिकिड़ो माण्हू सुबुह कंदो इन हालत में जो मोमिन हूंदो, ईमानदार हूंदो, अल्लाह ऐं रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे सदाकत जी, इस्लाम जी, तौहीद जी, रिसालत जी गवाही ॾींदड़ हूंदो। व युमसी काफिरा, इन साॻे माण्हू जी जेको सुबुह जो दीन इस्लाम तौहीद जी प्रचार करण वारो शाम जो इहो इंसान इस्लाम का बगावत जो ऐलान कंदो, काफिर थी चुको हूंदो। औ युमसी मुमिनन व युस्बिहु काफिरा, इहो माण्हू शाम जो मोमिन हूंदो, रातों रात में ईमान चट थी वेंदो, हलियो इंसान सुबुह जो काफिर हूंदो। व यबीउ दीनहु बिअरदिन मिन दुनिया, ऐन उन वक्त जे अंदर एक ईमानदार मुसलमान माण्हू दुनिया जे चंद टकन जे बदले में दुनिया जी हकीर किरियल शोहरत जे बदले में पंहिंजे ईमान, पंहिंजे इस्लाम, पंहिंजे कुरान, नबी जी नबूवत, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां जेका गैरत जात नाता जुड़ियल हूंदा वो इंसान खपाए छॾींदो। मुसलमान भाइरो, अॼु जे हिन पुरफितन दौर जे अंदर जेतिरे क़दुरु ॾिसूं था काफ़िर ख़ामोश आहे। ऐं तीअं चवंदो आहियां त शैतान बि ख़ामोश आहे। मुसलमान एतिरे क़दुरु अॻिते वधी चुका जो इस्लाम जूं दीवारूं बेज़ाते ख़ुदि किराइण वारा आहिनि। इस्लाम जी इमारत के किराइण वारा मुसलमान, ऐं उहे मुसलमान जेके सुबुह शाम पंहिंजो पाण खे वॾा माहिरीन सॾाइण वारा, वॾा इल्म जा पेकर सॾाइण वारा,
पर उहे माण्हू इस्लाम का ज़रे बराबर वाकिफ़ कोन आहिनि। उहे माण्हू इस्लाम ते ॻाल्हाइनि था। मुसलमानों मुआदना तालिब इल्म जमा के नसीहत यकीनन उम्र में तजुर्बे में मुमकिन दिलो दिमाग में अवा मुका वधिक तेज हूंदो। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जो कानून भी आहे शेर जे मथां सवा शेर हूंदो आहे। बादौकात आलिमन का शागिर्द वधिक होशियार हूंदो आहे। बादौकात मुफ्तियन का आम उस्ताद वधिक होशियार हूंदो आहे। ये अल्लाह जी ॾिनल एक नेमत ई दात हूंदी आहे। पुरफितन दौर जे अंदर केतिरे क़दुरु इस्लाम ते यलगारो ललकारो हमला हलन पिया। ऐं उहे साॻा माण्हू गॾो गॾु इस्लाम जे नाले सां इहा ॻाल्हि बि बवाइर कंदा हलन था, मुआशरे में फैलाईंदा हलन था। इस्लाम हिकु दहशतगर्दी जो नालो आहे। इस्लाम हिकु इंतिहा पसंदी जो नालो आहे। इस्लाम एक नफरत जो नालो आहे। इस्लाम एक दुश्मनी हसद सार जो नालो आहे। मुसलमानों चंद मिसाल अल्लाह जो कुरान ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम जे फरमान मां ॾींदा हलंदासीं ते इस्लाम अवां खे मूंखे छा सेखारियो आहे। ऐं जेके अॼु जे अंदर फितना उथारण वारा सूफी हज़रात ऐं अमन परस सिंध जा अदीब लेखक वॾे नालनि सां सुञाता वञनि था, उन्हनि जा चंद नज़रियात पेश कंदे पंहिंजी ॻाल्हियुनि खे अॻिते वधाए हलंदासीं। ऐं गॾो गॾु इहा गुज़ारिश कंदो हलंदुसि त ॿुधण खां बाद में अणॿुधा न थीजो। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदर कामयाब ऐं नाकाम ईमान वारे माण्हुनि मां ॿ गिरोह ॿुधाया, हिकिड़ो कामयाब हिकिड़ो नाकाम आहे। अल्लाह से अपने कुरान मजीद के अंदर क्या फरमायो? फरमाए इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला। बेशक वे माण्हू जिन ईमान आंदो आ, बेशक वे माण्हू जिन ईमान आंदो आ व अमिलुस सालिहात ओ ईमान आण का बाद में घर वेही कोन रहा। ईमान आण का बाद में मस्जिद का परे थी करे जिंदगी गुजारण कोन लगा। ईमान आण का बाद में कुरान सत पोषण के अंदर बंद करे जिंदगी गुजारण कोन लगा। ओ ईमान आण का बाद में इस्लाम का परे थी रण कोन लगा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो आमिलुस सालिहात ईमान आंदऊं त असां अल्लाह के मञियो आ, रसूल के मञियो आ, कुरान के मञियो आ, इस्लाम के मञियो आ, अल्लाह रब्बुल आलमीन जे वही के मञियो आ। मौला करीम फरमाए तो आमिलुस सालिहात ओ ईमान जे तकाज़े खां बाद में ओ ईमान जो जेको तकाज़ो आ ईमान आण खां बाद में इहो आ, ओए उन ईमान जे मुताबिक अमल कंदा रहिया। रब्बुल आलमीन फरमाए तो कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला। ओ जिन ईमान आण खां बाद में अमल कया ओ उन माण्हू जे लाइ जन्नत बतौरे मेहमानी जे तैयार आ। फरमाए इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति लहुम जन्नात तजरी मिन तहतिहल अन्हार ज़ालिकल फौज़ुल कबीर। बेशक उहे माण्हू जिन ईमान आंदो ईमान आण खां बाद में अमल साले कया, रब्बुल आलमीन फरमाए तो उन्हनि जे लाइ जन्नत आ जंहिं जन्नत जे हेठां शाखूं आहिनि था। ज़ालिकल फौज़ुल कबीर ओ इहा ई वॾी कामयाबी आ। फरमाए इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति लहुम जन्नातुन नईम। बेशक उहे माण्हू जिन ईमान आंदो ईमान आण खां बाद में अमल साले कया उन्हनि जे लाइ नेमत भरी जन्नत आ। रब्बुल आलमीन जे कुरान जा टे मिसाल या ईमान व अमिलुस सालिहात अल्लाह सही पंहिंजे कुरान मजीद जे 30 सिपार जे अंदर 50 दफ़ा आयत नाज़िल कई आहे। 50 मक़ामात इन ॻाल्हि जो तज़किरो आहे। कामयाब उहे माण्हू जिन ईमान खां बाद में अमल कया। अञा मिसाल वठंदा हलूं, पाण बनी खेड़ियूं था, हर ॾेई आयासीं, खिराक ॾेई आयासीं, पहिरियों पाणी ॾेई करे चुंगी हणी आयासीं। हाणे रुमाल छंडे घर ऐं होटलनि ते चौकनि चौराहनि ते वेही रहूं, फ़सुल पाणे थींदो थींदो हरगिज़ कोन थींदो। ईमान आंदोसीं, इस्लाम क़बूल कयोसीं,
ईमान जा जेके तकाज़ा उन्हनि का कपड़ा छंडे वेही रहियासीं। रब्बुल आलमीन फरमाए तो इहो माण्हू कामयाब कोन थो थी सघे। इन जा मिसाल अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद अंदर अॻियनि क़ौमनि जा मिसाल ॾिना जिन्हनि क़ौमनि ईमान आंदो ऐं ईमान आणण खां बाद में फिरी विया हलिया। ईमान आणण खां बाद में ईमान जो तकाज़ो पूरो कोन कयूं, रब्बुल आलमीन खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। इहो सिपारो आहे। सूरतुल असर मुख्तसिर सूरत आहे। फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल अस्र इन्नल इंसान लफी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। रब्बुल आलमीन फरमाए तो कसम ज़माने जो बेशक इंसान खसारे में आ सिवाय उन माण्हू जे जिन ईमान आंदो, ईमान आणण खां बाद में अमल सालिह कया, सब्र कयो, हक़ ॿुधायो, तकलीफ़ुनि ते सब्र कयो। रब्बुल आलमीन फरमाए तो इहो माण्हू कामयाब आहे। ईमान आणण खां बाद में अमल सालिह कया, उन खां पहिरियां सभु रब्बुल आलमीन फरमायो फल्लज़ीना आमनू बिही व अज़्ज़रूहु व नसरूहु वत्तबअुन नूर अल्लज़ी उनज़िला मअहु उलाइका हुमुल मुफ़्लिहून। रब्बुल आलमीन फरमाए तो वे माण्हू जिन ईमान आंदो, ईमान आणण खां बाद में अमल कयूं, ईमान आणण खां बाद में इस्लाम जी मदद कयूं, ईमान आणण खां बाद में रसूल करीम जी मदद कयूं, तो केरो इज्जत अदब व इतराम कयूं। रब्बुल आलमीन फरमाए तो कुरान मजीद जी पैरवी कयूं, उहे माण्हू कामयाब। ईमान आणण खां बाद में मठ करे वेही रहियासीं, कामयाबी कोन थींदी। हर किस्म जा बुजुर्गो कामयाबी कोन थींदी। हतमी रब्बुल आलमीन जो फैसलो। असां मुसलमाननि में नज़रियो आहे हिकिड़ो, सही हदीस पाक में अचे तो जे माण्हू कलमो पढ़ियो न क़यामत वारे ॾींहुं उहो ईंदो, अल्लाह साईं चवंदो तुंहिंजो को बि अमल कोन्हे को, पर हिकिड़ी चिट्ठी आहे जंहिंमें कलिमो लिखियल आहे, इन कलमे जे बुनियाद ते मूं तोखे जन्नत ॾेई छॾी आहे। जन्नत असांजी पक्की थी वई हाली। हदीस शरीफ किताब सुनन तिरमिज़ी के अंदर मनाकिबे अबू बकर सिद्दीक गदोगद मनाकिबे उमर फारूक रज़ी अल्लाह तआला साहबी रसूल हजरत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला राविया ताल्लुक ॾिसंदाल जो, मोहब्बत जो मयार ॾिसंदाल जो। माशरो तो घणे ॿुधाए तो अबू बकर उमर अली जा दुश्मन हुया, पर हजरत अली रज़ी अल्लाह तआला नु छा तो फरमाए दुश्मनी जी कदा असां दुश्मन जी कदा तारीफ कई आहे, भले केतिरो भी भलो हुजे पर दुश्मन दुश्मन आहे, उन जी तारीफ असां कोन कंदा आहियूं। हजरत अली रज़ी अल्लाह तआला नु प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम का रिवायत नकल कई आहे। सुन अली फरमाए तो अबू बकर भी मौजूद कोने, उमर फारूक भी मौजूद कोने, ताजो खत्म नबूवत वारी ज़बान मजा ये जुमला जारी था। अबू बकर सिद्दीक उमर फारूक सय्यदा कुहूल अहलिल जन्ना। ओ मुझा सुनाली सोटरली, ओ मुझा न्याणाली आऊं तोखे ॿुधायां तो मुझो अबू बकर मुझो उमर जन्नत जे पोड़न मानन जा सरदार थे। हजरत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जन अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़बान मुक़द्दसा मजा जुमला बुधन था। हजरत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु उथी पिया तो सोने अबू बकर के बुधाया, सोने उमर फारूक के बुधाया। अल्लाह जब फरमायो फला तुखबिरहुमा, ओ मुझा सुनाली आऊं तो तोखे बुधाए चुको आया, पर तो अबू बकर उमर के इन गाल जी खबर न ली जाए। खबर छो न ली जाए? तमारो मुंह रोया तो जेकॾहिं जन्नत जी खबर मिली तो अमल खत्म थी वेंदो। साहबा जा मिसाल केतरा मौजूद, ईमान आण खां बाद में उन्हनि खे खबर कान हुई छा, उन्हनि हदीस कान ॿुधी जा। चिट्ठी में क़यामत वारे ॾींहुं माण्हू पास थी वेंदो, हलो कलमो पढ़ियोसीं, अल्लाह अकबर। सुनो अबू बकर सिद्दीक, सुनो अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु, सही बुखारी जे जुमलन में अल्लाह जो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम एक बाग में मौजूद आ। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कलमे जी फजीलत बुधाइंदे, कलमे वारन जे जन्नत जी बशारत बुधाइन था।
सुना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन सा अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो खिताबा ओ मुझा अबू हुरैरा मानन के या गाल न बुधाए जा किते इं न थे जो मानू इन ते एतबार करे भरोसो करे वेही रहन। मतलब छा हुयो सिर्फ कलमे जी बुनियाद ते जन्नत कौन मिलंदी। सोनो उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिन दुनिया मां फोत थी चुका हूं। एकड़ी गाल बुधाइंदो आला असाने मुआशरे मारा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में फोत जो लफ्ज इस्तेमाल करण सा, वफात जो लफ्ज इस्तेमाल करण सा, इंतकाल जो लफ्ज इस्तेमाल करण सा नाराज थींदा। सही अदब जो लफ्ज इस्तेमाल कंदा कयो केड़ो लफ्ज आ सही रहलत फरमाए विया, विसाल फरमाए विया, पर्दो करे विया। अल्लाह जा बानो आऊं चई चुको आया तो सूफियत जी खमीस असां बि पाए चुका आहियूं। विसाल, पर्दो, रहलत ये सूफियन जी इस्लाह आ। रब्बुल आलमीन जे कुरान जी इस्लाह कोने, रब्बुल आलमीन जे इस्लाम जी अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ने फरमान जी इस्लाह कोने। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम रब जे कुरान जी इस्लाह मौत, वफात, कत्ल, शहीद या रब्बुल आलमीन जे कानून जी इस्लाह। बाकी जेके सब इस्लाह हुआ इन वफात, रहलत, विसाल, पर्दो करे वो या सूफियन जी इस्लाह। बहरहाल हजरत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु वो उस्मान गनिया ग़ज़वा तबूक जो मुकिया सही बुखारी जे जुमलन में अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेको इन लश्कर जी मदद कंदो आऊं सोनो मोहम्मद बशारत दियां तो वो जन्नती आ। अब हजरत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु मदद हजरत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जिनजी मनाक़िब सुनन तिरमिज़ी अबवाब ज़ुहद के अंदर हजरत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु हज़ारों कतार रोइन पिया। साथी साहबा यार पुछन था उस्मान जन्नत जो तज़किरो थींदो आ कोन रोइंदा आयो, जहन्नम जो तज़किरो थींदो आ कोन रोइंदा आयो, महशर जो तज़किरो थींदो आ कोन रोइंदा आयो, जना कब्र जो तज़किरो थींदो आ निमत की हाज़ा पो छाजले रोइंदा आयो। सोने उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु सोनो उस्मान शहीद मिल्लत हजरत अल्लामा इहसान इलाही रज़ियल्लाहु ताला जिनके जुमलन में 12 दफा हिक मजलिस में हजरत उस्मान गनी के अल्लाह जे हबीब जन्नत जी बशारत दिनी। हिक मजलिस में 12 दफा जन्नत जी बशारत दिनी आ। ओ उस्मान वरी बि रोए पियो, छाज लाइ रोए पियो चलो मुझा साहबियो समिअतु मिन रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल क़ब्र अव्वल मनाज़िलिन मिन मंज़िलिल आखिरा। ओ मुझा साथियो तव्हां मूंखां सवाल करियो पिया ओ जन्नत जे तज़किरे ते जहन्नम जे तज़किरे ते उस्मान न रोईंदो आ, कब्र जो तज़किरो ईंदो आ कब्र ते बीहंदो आ, छाजे लाइ रोईंदो आ। मुअल्ला जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम का बुधो हुयो त ही जेका कब्र आ ओ आखिरत जे मंज़िलन मजा पेरी मंज़िल आ जेको माण्हू हिन कब्र मजा कामयाब थियो छुटकारो हासिल करे वियो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उहो माण्हू कामयाब ऐं कामरान आ ओ जेको माण्हू हिन कब्र में फासी पियो, जेको माण्हू हिन कब्र में नामुराद थी वियो हलियो, जेको कब्र में नाकाम थी वियो हलियो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इहो माण्हू आखिरत जो बाक़ी मंज़िलूं बि किरास नथो करे सघे, पार नथो करे सघे, उहो माण्हू तबाह ऐं बर्बाद आ। मक़सद रोइण जो छा अञा हिन कब्र जी मूं उस्मान तैयारी न कई आ, अमल कौन कया। अल मकसद मुझा बुजुर्गो सिर्फ कलमे ते जन्नत मिलन नामुमकिन आ, छो अल्लाह जो फैसलो आ। 21 सिपारो सूरत रूम आ आयत नंबर 31 आ फरमाए मुनीबीना इलैहि वत्तक़ूहु वअक़ीमुस सलाह वला तकूनु मिनल मुशरिकीन। रब्बुल आलमीन फरमाए तो अल्लाह जो कुरान फरमाए तो अल्लाह जाबानो रब्बुल आलमीन ना रुजू कयो, रब्बुल आलमीन ना डोड़ी अचो, रब्बुल आलमीन ना मोटी अचो, वाक़ीमुस सलात नमाज पढ़ो, वला तकूनु मिनल मुशरिकीन मुशरिकन मजा न थियो। तव्हां खे एतिरी ख़बर हूंदी मुशरिक जन्नत में वेंदो?
हाँ मुझा बुजुर्गो मुशरिक जन्नत में विंदो। सूरतुल माइदा आयत नंबर 72 फरमाए इन्नहु मन युशरिक बिल्लाहि फक़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्ना व मअवाहुन नार व मा लिज़ालिमीन मिन अंसार। रब्बुल आलमीन फरमाए तो जेब अल्लाह रब्बुल आलमीन साहब के भी जात के शरीक व रब जो फैसलो उन ते जन्नत हरामा। रब्बुल आलमीन उन जी मदद कोन कंदो हो ज़ालिमा। अल्लाह जे हबीब जो खोड़ सारे हदीसों बैनल अब्द व बैनल कुफ्र व बैन शिरक बाने जे मोमिन बंदे जे मुशरिक जे काफिर जे दरमियान ओ फर्क करण वारी का शेया, सुनाणप कराण वारी का शेया, शनाख्त कराण वारी का शेया। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिनो फैसलो आ तो हा नमाज आ। मोमिन नमाज कोन छडींदो, ईमान वारो मोमिन आ। मोमिन नमाज कोन छडींदो, मुशरिक काफिर नमाज छडींदो। अल्लाह जे रब्बुल आलमीन जे कुरान जो फैसलो मुशरिक जन्नत में न विदो। मुसलमान चे तो कलमो सब पढ़ी छड़ियो आ, बस नमाज पढ़ियो से न पढ़ियो से जन्नत असानी पक्की आ। ओ मुझा मुसलमान भारो यो शैतानी धोखो थो, यो शैतानी धोखो आ जिन अंदर असा मुसलमान मुब्तला थी चुका आहियूं। पोइ हिकड़ी नमाज छडण जे करे असा मस्जिद छडे ॾिनी आ। मस्जिद छडण जे करे असा कुरान का परे थी वियासीं हलिया। जॾहिं कुरान का परे थी वियासीं हलिया तो पोइ दीनी जलसन जे बारे में असा ख़बर अथव छा चयो। साईं केर मौलवियन जो तकरीरूं ॿुधे, असा पंहिंजे खफ़न में पूरा लगा पिया आहियूं। केर ये ॻाल्हियूं ॿुधे। मुंहिंजा बुजुर्गो ये कोल ऐं ये बोल ये जुमला कॾहिं निकिरनि था ऐं ये ख़बर अथव आम जुमला कोन अथव, ज़हरीला जुमला अथव। सोने हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे ज़बान मुबारक मां निकिरंदड़ हिकिड़ा जुमला फरमाए इन्नल अब्द ला यतकल्लमु बिकलिमतिन मिन सखतिल्लाह। अल्लाह जो बानो ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे ज़बान मजा अहिड़ो जुमलो कढंदो आहे जेको अल्लाह जी नाराज़गी ते, अल्लाह जे ॾमर ते, अल्लाह जे अज़ाब ते मबनी हूंदो आहे। ओ यो माण्हू तो समझे तो मो आम गाल करे चली आ। हिनन जुमलन जो को भी मकसद कोने का, हिनन जुमलन जी का बाकिबत कोने का, हिनन जुमलन जो को भी नतीजो कोने। पर अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो रब जी ज़ात नाराज़ थी चुकी आ, इन माण्हू जे लाइ अल्लाह वटि जहन्नम लिखी चुकी आ। साईं ये जुम तकरीरूं केर ॿुधे, मौलवी ताईं वांदा, मौलवी वांदा, इहा ॻाल्हि आम आहे कोन्हे आम, इहा ॻाल्हि बिल्कुलु आम आहे। जेके चवंदा न मौलवी वांदा आहिनि उहे थोरो हिते कुर्सी ते अची करे हिकिड़ी हदीस हिकिड़े क़ुरान जी आयत पढ़ी त ॿुधाइनि, रुगो हिते अची 5 मिंट थोरो हिन माण्हुनि जे साम्हूं बीहे ॾेखारीनि, ख़बर पइजी वेंदी केरु वांदो आहे। सॼो ॾींहुं सॼियूं रातूं पंहिंजा कम कार सभु छॾे करे तव्हां वांदा थींदा आहियो नमाज़ पढ़ण जे लाइ? न, सुबुह जो गाह मंझंदि जो पाणी आहे, वरी थ्रेशर आहे, वरी लबारो आहे, वरी फुआरो आहे, वरी रेस सॾु कयो आहे, होॾे वञिणो आहे। सॼे ॾींहं जी असां वटि हिस्ट्री ठही पई आहे। सुबुह जो निकिरंदासीं घर मां पिलाने बि ठही पई आहे। तव्हां वांदा कोन था थियो, मौलवी वांदा। अल्लाहु अकबर कबीरा। ओ मुंहिंजा बुज़ुर्गो ये सभु जूं सभु ॻाल्हियूं इस्लाम जे ख़िलाफ़ अथव, ईमान तौहीद ऐं गैरत जे ख़िलाफ़ अथव। ये असांजा जुमला अल्लाह जी नाराज़गी ते मबनी अथव। किते दुनिया व आखिरत सां कलमे जे आसरे ते ऐं अहिड़ा ज़हरीला जुमला कढंदे तबाह ऐं बर्बाद न करे वेही रहूं। ऐं ॻाल्हि कंदो पिया हलियसि त जॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं अहिड़ा जुमला अचनि था पोइ असां घरनि ताणी पनी ताणी माल मिल्कियत औलाद ताणी महदूद अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन ऐलान कंदो आहे फउलाइका हुमुल ख़ासिरून। रब जो कुरान 28 सिपारो आहे, सूरतुल मुनाफिकून आयत नंबर 9। फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकू, ए ईमान वारो किते तव्हां के हलाकत में न विझी छॾे। मुंहिंजा मौला करीम केर हलाकत में विझंदो? रब फरमाए तो तव्हां जो माल, तव्हां जो औलाद। वमन यफ़अल ज़ालिका फउलाइका हुमुल ख़ासिरून। ओ ईमान आणण खां बाद में जेको अमल सालिह नथो करे, ईमान जे तकाज़ात के पूरो नथो करे, रब्बुल आलमीन फरमाए तो इहो माण्हू दुनिया में भी तबाह ऐं बर्बाद आ, आखिरत में भी तबाह ऐं बर्बाद आ। रब जो कुरान 11 सिपारो
सूरत यूनुस आयत नंबर 62 64 के अंदर रब छा फरमायो अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। साईं असां एले दी साईं क़यामत वारे ॾींहुं असां ते को गम ही कोन हूंदो, का परेशानी कोन हूंदी। छो जो रब्बुल आलमीन तौहीद वारनि सां वाइदो कयो आहे बाबा तव्हां मुंहिंजी छां में हूंदो। तौहीद वारनि ते अल्लाह से नाराज़ थींदो ही कोन। असां जे बारे में तो रब जी रहमत पक्की लिखियल आहे। रब्बुल आलमीन छा फरमायो गम परेशानी दुख मशर जा कहते कोन हूंदा। सिर्फ जन कलमो पढ़ी छॾे ॾिनो बस उहे ईअं थींदा ना। फरमाया अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह जो कुरान आ फरमाए खबरदार रब जा वली रब जा दोस्त ओ रब्बुल आलमीन जा पसंदीदा चहीता बाना उहे आई ओ जिन ते को खौफ को गम का परेशानी का मुसीबत कान होंदे। ओ रब्बुल आलमीन जा पाक सुना कलाम किताब बुधा हुए केड़ा अल्लाह जा वली। फरमाए अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून। रब्बुल आलमीन फरमाए तो उहे मानू जिनन ईमान आंदो ईमान आण का बाद में तकवा इख्तियार कया ईमान आण का बाद में हुक्म इलाही की पाबंदी कया ईमान आण का बाद में कुरान मजीद छा बुधायो उनते जिंदगी गुजारिया ईमान आण का बाद में रसूल करीम छा बुधायो उनते जिंदगी गुजारनिया। रब्बुल आलमीन फरमाए तो ईमान आण का बाद में जे पंजो पान के बचायो आ गुनाहन का ईमान आण का बाद में जे ईमान जा तकाजा पूरा कया ईमान आण का बाद में जे रब्बुल आलमीन जो खौफ रखी करे पंजी जिंदगी गुजारिया। रब्बुल आलमीन फरमाए तो लहुमुल बुशरा फिल हयातिद दुनिया व फिल आखिरा ला तब्दील लिकलिमातिल्लाह ज़ालिका हुवल फौजुल अज़ीम। रब्बुल आलमीन फरमाए तो रब्बुल आलमीन जो कुरान ऐलान पियो करे रब्बुल आलमीन जा चहीता बाना केड़ा रब्बुल आलमीन जी बशारतन जा मालिक केड़ा रब्बुल आलमीन जी बशारतन जा रहमतन जा बरकतन जा केड़ा मुस्तहिक बाना। रब्बुल आलमीन फरमाए तो जिन ईमान आंदो तकवा इख्तियार कया ओ दुनिया में रब्बुल आलमीन जी रहमत ही बरकत हासिला रब्बुल आलमीन जी मोहब्बत हासिला रब्बुल आलमीन जो प्यार हासिला। रब फरमाए तो आखिरत में भी कामयाब ज़ालिका हुवल फौजुल अज़ीम। रब्बुल आलमीन फरमाए तो इही बड़ी कामयाबी है कामरानिया। रब जो कुरान 5वीं सिपारो सूरत ज़ुखरुफ आयत नंबर 65 का पढ़ो। फरमाया या इबादी ला खौफुन अलैकुमुल यौम वला अंतुम तहज़नून। ओ मुझा बानो ओ मुझा प्यारा बानो अज जे दिहाड़े ते तव्हांजे मथा को गम को परेशानी को दुख कोने ओ मौला करीम छा जे लाए दुख कोने छा जे लाए परेशानी कोने ही दुनिया सा गुजारे आया से अल्लाहु अकबर कबीरा। रब्बुल आलमीन फरमाए तो इन जे करे अल्लज़ीना आमनू बि आयातिना व कानू मुस्लिमीना ओ जिनल मुझे आयतन ते जिनल मुझे कुरान ते ईमान आंदो व कानू मुस्लिमीना ऐ फरमा बरदार रहा। रब्बुल आलमीन फरमाए तो उहे रब्बुल आलमीन जी बारगाह में ओ क़यामत वारे ॾींहुं महशर मैदान में रब जी रहमतनी रब जी बरकतनी रब जी बाज में बीठल हूंदा जेके फरमा बरदार हूंदा। असा फरमा बरदार कंहिंखे चवंदा आहियूं साईं तव्हां सख़्त आहियो ॾाढा थोरी नमाज़ पढ़ियूं तो था न भला छॾियूं तो कोन था न। ऐं ॿियो वरी मुसलमान साईं नमाज़ूं उहे पढ़नि जिन्हनि जी नियत खोटी हुजे आहे कोन साईं नियत साफ़ आहे मंज़िल आसान आहे। अबू बकर जी नियत साफ़ कान हुई सोने उमर जी नियत साफ़ कान हुई सोने उस्मान जी नियत साफ़ कान हुई सोने अली मुर्तज़ा जी नियत साफ़ कान हुई। मुझा मुसलमानों वरी भी चवा तो ये जहरीला जुमला रब जे दमर के सद करण वारा जुमला ईमान चट कुर्बानियों हज सदका रोजा सब चट थी वेंदा हलिया। कुछ जुमला अहिड़ा जेके मज़ाया में भी चई ॾियूं था पर याद रखो सब चट थी वेंदो हलियो। अल्लाह फरमाए तो कामयाब कामरान उहे माण्हू
जिन मुझे आयतन ते ईमान आंदो ऐं आयतन मुताबिक जिंदगी गुजारींदा विया उते तनाब रसूल उथण जो तरीक़ो ॿुधायो आहे ईअं उथणो आहे जेकॾहिं वेहे त रसूल करीम वेहण जो तरीक़ो ॿुधायो आहे ईअं वेहणो आहे ओ जेकॾहिं ॻाल्हाए तनाब रसूल करीम ॻाल्हाइण जो तरीक़ो ॿुधायो आहे ईअं ॻाल्हाइणो आहे रब्बुल आलमीन जो क़ुरान ॻाल्हाइण जो तरीक़ो ॿुधायो आहे ईअं ॻाल्हाइणो आहे ओ जेकॾहिं वठे थो तनाब रब जे क़ुरान रसूल फरमान ॿुधायो आहे कीअं वठणो आहे जेकॾहिं ॾे थो तनाब रब जे क़ुरान रसूल फरमान ॿुधायो आहे कीअं ॾियणो आहे अल्लाहु अकबर कबीरा पाए तनाब क़ुरान हदीस मुताबिक लाहे तनाब क़ुरान हदीस मुताबिक खपाए तनाब क़ुरान हदीस मुताबिक वठे तनाब क़ुरान हदीस मुताबिक जिंदगी जो हर अमल रब्बुल आलमीन जे क़ुरान हदीस पाक मुताबिक रब फरमाए तो ओ ये मुसलमान फरमा बरदार अथव असां जो ईमान आहे क़ुरान ते से मुसलमान आहियूं असां क़ुरान के मञूं था पर मुल्लन वारे क़ुरान के कोन था मञूं क़ुरान के मञूं था पर मुल्लन वारे क़ुरान के कोन था मञूं असां जी मुआशरे में चंगा भला लिखिया पढ़ा समझदार माण्हू हकीकत में रब जे क़ुरान ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिने फरमान एड़न मानन के सियाणो कोन चयो आहे एड़न मानन के अकुलमंद कोन चयो आहे जेके ॾाढियूं कूड़ियूं अच्छा कपड़ा पाइन सत घेरन वारी कांच पाइन बेजी कांच हेठा 20,000 जो टच मोबाइल आ सेल्फी जी वठा लगी पई आ शर्न का रास्ते में न्याणी गुजरे दुनिया जो हर गुनाह मौजूद है हर गुनाह मौजूद है यह फरमा बरदारी है ना ना सोने अली खां ची पुछा कयूं फरमा बरदारी केड़ी शे जो नालो आ अल्लाहु अकबर कबीरा सुनन इब्ने माजा सही इब्ने हिब्बान मुस्नद अहमद अल्फाज अल मुअज्जमुल कबीर या अल्फाज नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हजरत अली के खबर तो छा चयो चेतो सोना अली जेकर तुझी नजर के गैर मुहर्रम औरत ते पची वने इत्तिफाकी तौर पेरी नजर तो के माफा पोइ छा करणो आ नजर कढणी कोने आ न जिया आऊं ऐं तवां कंदा आहियो नजर विझी ॾिसणी आ हिकड़ी वई तो वरी ॿी ईंदी मुंहिंजा मुसलमान भाइरो या नजर विझण सिर्फ औरत ते मबनी कोने का असांजे मुआशरे जे अंदर आशिकी माशूकी हले थी मर्दन जी आशिकी माशूकी हले थी इहो बि न ज़ुमरे में आ मोबाइल ॾिसूं था गैर मुहर्रम जी तस्वीर अचे थी इहो बि न ज़ुमरे में आ जेकॾहिं असां हलंदे फिरंदे का बि शइ साम्हूं ॾिसूं था जिंदा जावेद मौजूद आ दुनिया में मुआशरे में या सोशल मीडिया ते कहिड़े बि एतबार सां जेका बि गैर मुहर्रम ॾिसूं था उन में जेकॾहिं अखि विझो वेठा आहियूं त केसीं ताईं अखि विझणी आहे सोनाली अखि पवण सां पंहिंजी अखि फेरणी आहे पेरी नजर माफ़ आहे जेकॾहिं ॿी नजर वरी रखे त रब जे अज़ाब जो मुंतज़िर रहजा सुनो अली आहे फरमा बरदारी केड़ी शे जो नालो आहे मुंहिंजा बुज़ुर्गो कुरान फरमाए तो ईमान आंदो ऐं फरमा बरदार थिया कुरान फरमाए तो ईमान आंदो आयतन के मञूं कुरान के मञूं उन खां बाद में पंहिंजो पाण खे बचाईंदा रहिया उहे माण्हू अल्लाह जा वली ऐं कामयाब ऐं कामरान असां मुआशरे में सब कुछ विञाए छॾियो कुरान के विञाए छॾियोसीं पोइ आयासीं कुरान ते ॻाल्हियूं करण ते कुरान ते ॻाल्हियूं कयोसीं साईं कुरान मजीद जे अंदर इंतिहा पसंदीदा सख्तियूं ॾाढियूं आहिनि साईं मौलवी साहब चयो नमाज़ ते हलो ताक में वेठो आहे कुरान जी आयत अची थी ला इकराह फिद्दीन मौलवी साहब कुरान में लिखियल आहे त दीन में सख्ती कोन्हे तूं ज़ोरी नमाज़ ते वठियो पियो वञे मुफ्ती थिया वेठा आहियूं कुरान मजीद जी आयतनि जी असांखे सम्झी आहे रब कंहिंखे फरमायो अक़लमंद केर फरमाया अल्लज़ीना यत्तबिऊन रसूल रब्बुल आलमीन जो कुरान 24 सिपारो आहे सूरत ज़ुमरा आयत नंबर 19 20 18
रब्बुल आलमीन फरमाए तो अक्लमंद बाना केड़ा, हिदायत याफ्ता बाना केड़ा। फरमाए जना अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान अचे तो, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी जो फरमान अचे तो, आई दुनियावी कौल ऐं बोल भी अचन था। ओ ईमानदार अक्लमंद मानू जी निशानी इहा है, रब जो कुरान बुधंदो आ, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी जो फरमान बुधंदो आ, फयत्तबिऊना अहसना। ओ जेका सुठी गाला रब जो कुरान आ, सुठी गाला सुने मोहम्मद जो फरमान आ, उन जे पोया लगी पवंदो आ, उन के छडींदो कोने। जिया कुरान जेना वठी वने, ही बहाना कोन कंदो आ, हीला वसीला कोन कंदो आ। दुनियावी सब कम करन के छड़े करे कुरानी राह जे पोया, कुरानी सद जे पोया लगी करे, उन जे पोया हलन लगंदो आ। रब्बुल आलमीन फरमाए तो उलाइकल लदीना हदाहुमुल्लाह व उलाइका हुम उलुल अलबाब। रब फरमाए तो ये हिदायत वारा, ये अक्लमंद। हाने असां सोचूं, असां बुधूं था वेठा आहियूं, ये अक्लमंदी आ। साईं अल्लाह साईं तौफीक दे, ये अञा हिकड़ी तमहीद पिया वधूं, अञा अॻिते असल मौज़ू इंशाअल्लाह ॿियो आ। साईं अल्लाह तौफीक दे, वरी चवां थी ज़हरीला जुमला, ईमान के तबाह करने वाला जुमला। ओ मुंहिंजा मुसलमान बा, बगैर के तकलीफ़ जे अल्लाह साईं तोखे मुसलमान अमड़ ऐं अबो अता कयो। बगैर के तकलीफ़ जे ॼाऊं अबो भजंदो आयो, साईं मूंखे पुटु ॾियावा हली आज़ान जोस। बगैर के तकलीफ़ जे असां दुनिया में अचण शर्त ताईं आज़ान ॿुधी आहे, अल्लाह जो नालो सुणे, मोहम्मद जो नालो कलमो ॿुधो आहे। बगैर के तकलीफ़ जे असां के इस्लाम झोली में मिलियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन बगैर के तकलीफ़ जे असांजे ॻोठ में मस्जिद बि ठाराए ॾिनी आहे। वॾे मां वॾी ॻाल्हि या त घर बि वेझे मां वेझो आहे मस्जिद, पोइ बि चए त साईं अल्लाह सी तौफ़ीक़ ॾे पढ़ंदासीं। ओ मुंहिंजा मुसलमान भाइरो, इहो ज़हरीलो जुमिलो अथव, ईमान जी तबाही आहे। इहे सभु सूफ़ियत जा रंग अथव, सभु सूफ़ीअ जा ढंग अथव। तौफ़ीक़ ॾियो, नियत साफ़, मंज़िल आसान। रोज़ा उहे रखनि जिन्हनि जे घर अटो न हुजे, जिन्हनि जे घर मानी न हुजे, जिन्हनि जे घर खुराक न हुजे। असांखे त रब साईं सभु कुझु ॾिनो आहे। अल्लाह अकबर कबीरा। ओ मुंहिंजा बुज़ुर्गो, मुआशरे जे अंदरि जेके बि असां नमाज का, कुरान का, जलसन का, इस्लाम का, सदके खैरात का, रोज़न का, हज उमरे का भॼण जे लाइ ॻाल्हियूं कंदा आहियूं, सभु जूं सभु ज़हरीला जुमिला अथव। सभु जूं सभु इस्लाम जे दुश्मन जो ठाहियल इस्लाम आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जे दीन जे मुखालिफत वर्ज़ी असांजी सिंध जे अंदरि केतिरे क़दुरु हली रही आहे। आऊं पंहिंजे घर जो ज़ामिन आहियां, पंहिंजे माल जो ज़ामिन आहियां, पंहिंजी पिरापट्टी जो ज़ामिन आहियां। साईं ही इस्लाम जो मसलो आहे, थियो आहे त हाणे हिनखे हुकूमत मोह ॾींदे, मुंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे का। साईं हुकूमत तोखे इहो बि ॿुधायो आहे, जॾहिं तुंहिंजो माल चोरी थी वञे हलियो ऐं तोखे चोर गस में गॾिजे त तोखे उन सां विढ़णो आहे, तोखे उनखे क़त्ल बि नाहे करणो। अॼु जी हुकूमत गवर्नमेंट कानून इहो चए थो, तोखे थाणे ते अची करे राशि जेके ऑफिसर वेठा आहिनि उन्हनि जा जेब भरे तोखे NC कटाइणी आहे, FIR कटाइणी आहे। सभु कुझु कानून कंदो, तोखे माठ करे वेहणो आहे। साईं इस्लाम जी ॻाल्हि आहे, हाणे असांजे वस खां परे आहे। न न, चोर गॾिजे या हिनखे छॾिया। हिते वरी हदीस याद ईंदी आहे, नबी फरमायो जेको पंहिंजे माल ऐं जान जे दिफ़ा में विढ़े थो उहो शहीद आहे। ऐं इस्लाम जे दिफ़ा में विढ़ण सां इंसान शहीद कोन थो थिए न। अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानो किथे आहियूं असां? इन जे करे अॼु जा बदबख्त बदतरीन इंसान अमर ज़लील जहिड़ा माण्हू बि इस्लाम ते ॻाल्हाइनि था, जेके अल्लाह जी ज़ात जी तौहीन कनि था। असां मुसलमाननि खे परवाह कोन्हे। चौकनि चौराहनि ते रसूल जी गुस्ताखी, असहाब सगोरनि जी गुस्ताखी, कुरान पाक जी गुस्ताखी, मसाजिदनि जी गुस्ताखी, मुसलमाननि खे का परवाह कोन्हे। पर जेकॾहिं मुंहिंजे लूसण मां भरी गाह जी लुणी ॾेखारे ऐं पंहिंजे हलाली पीउ जो पुटु न आहियां, जेकॾहिं तोखे हिन मां निकिरण ॾियां ॿाहिरि,
एतरी असा मुसलमान में गिर आहे कोने मुझा मुसलमानों सब कुछ भरियल आहे। काश ओ जेका पंहिंजी घरवारी जे लाइ गैरत रखियल आहे, ओ जेका पंहिंजे औलाद जे लाइ गैरत रखियल आहे, ओ जेका पंहिंजे गाह जे लाइ गैरत रखियल आहे, पंहिंजे बन्नी बारे जे लाइ गैरत रखियल आहे, पंहिंजी रिश्तेदारीअ जे लाइ गैरत रखियल आहे, पंहिंजी गाॾी जे लाइ गैरत रखियल आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेकॾहिं रब जी तौहीद जे लाइ इहा गैरत रखियल हुजे, रब जे इस्लाम जे लाइ इहा गैरत रखियल हुजे त इहे माण्हू अॼु ॻाल्हाए न सघंदा, इहे माण्हू अॼु ॻाल्हाए कोन सघंदा। पोइ इहे माण्हू बजाए तंज़िया जुमला इस्तेमाल करण जे लाइ तारीफ़ कंदा। सलाहुद्दीन अय्यूबी रहमतुल्लाहि अलैहि जे दौर में जॾहिं फ़लस्तीन बैतुल मक़दस क़िबला अव्वल इस्लाम रब्बुल आलमीन जो मुक़द्दस ऐं प्यारो ऐं अज़ीम रहमतन बरकतन भरियो घर यहूदियन जे चकर में आ, यहूदियन जे कब्ज़े में आ। सलाहुद्दीन अय्यूबी रहमतुल्लाहि अलैहि जॾहिं उनखे फतह कनि था, उन खां पोइ जॾहिं सलाहुद्दीन अय्यूबी रहमतुल्लाहि अलैहि जी वफ़ात थी आहे, कंहिंखे ख़बर आहे त यहूदियन कहिड़ो नारो हयो, जंहिंखे ख़बर हुजे हथ मथे करे। आहे ख़बर मुंहिंजा बुज़ुर्गो यहूदियन कहिड़ो नारो हयो? मजमे भरे में वॾा इजलास रखी करे पूरी कायनात के सबक ॾिनऊं। इस्लामी मोमिनन मुसलमानन मस्जिदन मदारिसन तुलबा उलमा हुक्माए इस्लाम हुक्मरान इस्लाम के ललकारींदे चयऊं अल्लाह जे हबीब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो रूहानी ऐं गैरतमंद इस्लाम खातिर विढ़ण वारो जेको पुट मरी चुको आहे, इहो आख़िरी पुट आहे। उन खां पोइ सब जूं सब धीअरूं आहिनि जेके असां यहूदियुनि जो मुक़ाबिलो नथियूं करे सघूं। मुंहिंजा मुसलमान भाइरो, छा आहियूं? धीअरूं आहियूं। औरतनि जिहाद कयो आहे कॾहिं? असांजे पाड़े में जो वॾो जिहाद हलंदो आहे, ॿिन्ही पासे मुड़ुस वीचारा कंध झुकायो वेठा आहिनि, हिते धूप धू लॻी पई आहे। केरा मासी भाणे जी आहे, मामी पुफी जी आहे, चिकचिका लॻी पई आहे, ॿिन्ही पासे मुड़ुस ख़ामोश। जंग पई हले असांजे ॻोठ में, असांजे घरनि में। ऐं औरतुनि जे चकर ते पोइ कुहाड़ी बुथंदी आहे, डंडो बुथंदो आहे, बंदूक पिस्तौल सभु कुझु उथंदी आहे। तव्हांजो पीउ पोड़े के पुट धिका ॾेई घर मां थो कढे। अमड़ कुराड़ी जी इज्जत धीअ वटि कोन्हे का, यार सां गॾिजी करे टिन कपड़नि में वञी गोरड़ ते थी चढ़े। ओ मुंहिंजा मुसलमान भाइरो, जॾहिं खां असां पोइ छा थिए हा ऐं घणा असाब सगोरा सिर्फ़ गज़वे बदर जेतिरा 313 असाब सगोरा हुजनि हा, लखनि जी तादाद में यहूदी फौजन के हिकदम मिलिया मेट करे ख़त्म करे छॾिया। चवंदा आहिनि हक़ हुआ जंहिंखे बातिल बि तस्लीम करे, जादू हुआ जेको मथे ते चढ़ी करे ॻाल्हाए। ओ सहाबा जी बहादुरी ऐं गैरत एतिरे मंद हुई जो सदन खां बाद में भी हिटलर जहिड़ो माण्हू बि सहाबा के याद करे ऐं उन जे सिपह सालार कायदे आज़म मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके याद करे तो एड़ो कायदे आज़म गुजरियो, एड़ी तालीम और तरबियत ॾिनी जो उन जे साम्हूं केर बि कायदे आज़म जी मौजूदगी में त ठहियो, पर उन जे वञण खां बाद में भी को वॾे मां वॾो फने खान माण्हू भी उन जे शागिर्दनि जे साम्हूं बीहण जी जसारत ऐं कुवत न रखी सघंदो। मुंहिंजा मुसलमान भाइरो, अॼु असां घटि आहियूं छा? पूरी कायनात में तकरीबन हींअर कमो पेश 50 मुल्क मुसलमाननि जा दुनिया में मुसलमाननि जा मुल्क आहिनि, इस्लामी मुल्क आहिनि। पर जेकॾहिं कुफ्र जो को हिकिड़ो सिंह, हिकिड़ो बदमाश मुल्क उथी करे मुसलमाननि खे अखि थो ॾेखारे, सभ जा सभु सुञो था रहनि। अलमक़सद असांजी सिंध में ही सब फितना, ओ सिंध जा गैरतमंद गयूर मुंहिंजा बुज़ुर्गो बहादुर थियो पंहिंजी तौहीद ख़ातिर
ईमान जी कुर्बानी जो, जान जी कुर्बानी जो, माल जी कुर्बानी जो, औलाद जी कुर्बानी जो, इंशाल्लाह सब फितना खत्म थी वेंदा हलिया। सूफियत असांजे इस्लाम जी दुश्मन आ, असांजे कुरान जी दुश्मन आ, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुश्मन आ, असहाब सगोरन जी दुश्मन आ, अल्लाह जी तौहीद जी दुश्मन आ, रब्बुल आलमीन जी ज़ात मुअल्ला जी दुश्मन आ। अल्लाह रब्बुल आलमीन जे शरीयत के बारे में हाणे न जो इस्तिलाह ॿुधंदा हलो। सब खां पहिरियां सूफी, सूफी आहे छा? डॉक्टर नबी बख्श बलोच सिंधी लुगात जुल्द नंबर 5 के अंदर सूफी लफ्ज के बारे में लिखे तो जेको गुनाहन का पाक, आइबन का पाक, बेहयायन का पाक, बदमाशन का पाक, लोफर पाई का पाक, हुकूकुल इबाद जे हर पकड़न का पाक, हुकूकुल्लाह जे हर पकड़न का, उन जे हदन पामाल करण का पाक। या है सूफियत जी माना। उन का बाद में गदो गदा सूफियत जेके परियो पाण के वडा दाना फकीर समझन था, अदना तालिब इल्म, काश इते हुजे हा असांजो रूहानी आलम दीन, दिल जी धड़कन डॉक्टर अब्दुल हफीज समू साहब हुजे हा, अज उहा गाल करे हा, उहे गाल हो बयान करे हा जो असांजो ईमान यकीनन ताज़ो थी पवे हा। असां तालिब इल्मन जो अंदाज़, उन्हनि जो अंदाज़ पंहिंजो आ, उन्हनि जी तासीर, उन्हनि जी तकवा पंहिंजी आ, उन्हनि जा जुमला, उन्हनि जी सम्झाणी पंहिंजी आ। काश ही सूफियत ते दर्स आऊं न ॾियां हा। असांजो रूहानी आलिम दीन फजीलत शेख डॉक्टर अब्दुल हफीज समूह इते मौजूद हुजे हा। हफिज़हुल्लाहु तआला फी दुनिया फी कुल्ल मकान व फी कुल्ल ज़मान जे अंदर रब्बुल आलमीन जी हिफाज़त करे। वो हुजे हा तो उहे ॻाल्हियूं बयान करे हा, उहे हक़ाइक़ बयान करे हा जेका अदना तालिब इल्म बयान तो नथो करे सघां, पर चंद ॻाल्हियूं पेश कंदुसि इल्म इस्तिताअत ऐं ताक़त मुताबिक़। लफ्ज़ सूफी लिखी छॾियो पंहिंजे दिलनि ते, लिखी छॾियो पंहिंजे दिमाग़ जे अंदर, लिखी छॾियो पंहिंजे हथनि ते, लिखी छॾियो पंहिंजे मोबाइलनि जे अंदर। क़यामत जी सुबुह ताईं को बि सूफी माहिर फनी ऐं अदीब लेखक साम्हूं नथो वेही सघे। चंद सवाल रखंदो हलंदुसि, उहे सवाल कंदा वञिजो, क़यामत ताईं जवाब न ईंदो। सवाल पहिरियों, साईं जेको तव्हां चवंदा आहियो असां सूफी आहियूं, स्वाद वाओ फा ऐं या चार जुमला आहिनि। इन्हनि चार जुमलनि जी असल चाहे असांखे असल ॿुधायो। क़यामत ताणी असल ॿुधाईंदा स्वाद फा ऐं वाओ, या स्वाद फा या। कॾहिं बि लफ़्ज़ सूफी कोन ठहंदो मुंहिंजा बुज़ुर्गो, कॾहिं बि लफ़्ज़ सूफी कोन ठहंदो। जिन्हनि माण्हुनि जे दीन जो लेबल, जिन्हनि माण्हुनि जे दीन जी शनाख़त जो जुमिलो, जिन्हनि माण्हुनि जे दीन जे तारुफ़ी जुमिलो जंहिंजे असल ई न हुजे उनजी बका हूंदी, उनजी बाक़ी इमारत हूंदी। साईं असां घर ठाहियूं था, डीपीसी हेठां बुनियाद कोन था रखूं, ख़ाली असांखे मथां छित रखणी आहे, बीहंदी छित, पर सूफियन वटि बीही वेंदी। पहिरियों सवाल मुंहिंजा बुज़ुर्गो रखंदा हलिजो, सूफियत लफ़्ज़ जी माना छा आहे ऐं तव्हां कयो छा पिया? ॿियो सवाल इहो आहे, जेको तव्हां सूफी लफ़्ज़ इस्तेमाल कयो था इन्हें जे असांखे असल ॿुधायो, असल कढे करे लफ़्ज़ सूफी ठाहे ॾेखारियो। क़यामत ताणी लफ़्ज़ सूफी कोन ठहंदो। उन खां बाद में टियों सवाल आहे, सूफियत जी तारीख़ ॿुधायो, सूफियत जो वजूद ॿुधायो, सूफियत किथां ज़ाहिर थी आहे, सूफियत जो बानी ॿुधायो, सूफियत कंहिंजो पैगाम आहे, सूफियत कंहिंजे तरफ़ां आई आहे, कहिड़े नबी ते नाज़िल थी आहे, केरु खणी आयो आहे, उन जा गॾु करण वारा केरु आहिनि? क़यामत ताणी जवाब न ईंदो। टियों सवाल याद थी वियो मुंहिंजा बुज़ुर्गो? क़यामत ताणी जवाब न ईंदो।
चौथो सवाल चवन था इस्लाम ज़ाहिरी गाला सूफियत बातनी गाला। इन्हनि खां पुछा कयो इस्लाम ज़ाहिरी गाला उनके नाज़िल त अल्लाह साईं कयो आहे, सूफियत बातनी गाला इनके नाज़िल के कयो आहे। ऐं तव्हांखे कंहिं ॿुधायो आहे त ज़ाहिर छा आहे बातिन छा आहे? कॾहिं जवाब कोन ईंदो। मुंहिंजा बुज़ुर्गो सूफियत ख़बर अथव छा जो नालो आहे? पाण का बि शइ खाई करे खलूं उछलींदा आहियूं, सूफियत इन शइ जो नालो आहे। खलनि जो नालो आहे, गंद किचरे जो नालो आहे। सूफियत कंहिं पाक ऐं मुनज़्ज़ह ऐं मुबर्रह शइ जो नालो कोन्हे। ऐं जॾहिं माण्हू गंद किचरे में पवंदो आहे उहो माण्हू मुआशरे में इज़त वारो थींदो आहे, मुआशरे में साफ़ सुथरो थींदो आहे? कॾहिं बि न। उनखे गंदो ई चयो वेंदो आहे। अगरचे केॾो माल हुजे, अगरचे केॾी शोहरियत हुजे, पर जेकॾहिं गंद खाईंदड़ा, गंद में रहंदड़ा, गंद में सुम्हंदड़ा, गंद उनजो लिबास आहे, गंद वेहण उथण जी जॻह आहे, गंद ॾियण वठण जी जॻह आहे, को बि मुआशरे वारो अकुलमंद माण्हू इनखे इज़त न ॾींदो, इनखे इज़त वारो न चवंदो। सूफियत इन शइ जो नालो आहे। अॻिते हलंदा हलो, इन सूफियत वटि अल्लाह रब्बुल आलमीन जे अंबिया खां वधीक वली अफ़ज़ल आहिनि। अंबिया खां वधीक वली अफ़ज़ल आहिनि। अंबिया उहे अंबिया जिन्हनि जे बारे में रब कुरान में फरमायो, पर कुरान खे मञी नहीं कोन था। कुरान के सही मुल्लनि जो कुरान आहे, कुरान के मञो ई कोन था। असांजे मुआशरे में मुल्लो छा के चइबो आहे? जेको दाढ़ी रखे, नेक नमाज़ी हुजे, सुठाइयूं ॿुधाए, चङाइयूं ॿुधाए, उहो असांजे मुआशरे जी नज़रनि में मुल्लो आहे। ऐं पोइ गॾो गॾु असांजे मुआशरे जूं वरी इस्तलाहूं ॿुधो, मदारिस जे बारे में, उलमा जे बारे में, तुलबा जे बारे में। ऐं सिंध यूनिवर्सिटी ना केर कोन थो ॾिसे, स्कूलनि कॉलेजनि जा केर कोन थो, उते सभु मोमिनीन वेठल आहे। ईअं हाणे हाणे ताज़ो बयान जन औरत मार्च थी, इमरान खान वज़ीर आज़म असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जो जेको वज़ीर आज़म लीडर आहे उन जो बयान आहे, चए तो ही बेहयाई छो थी ज़ाहिर ते, ही औरतूं छो थियूं रोडनि ते अचनि, ही औरतूं हमारा जिस्म हमारी मर्जी छो थियूं चवनि। लफ़्ज़नि जो सामिन आया। वज़ीर आज़म इहो कोन चयो मुल्लनि जे करे, वज़ीर आज़म इहो कोन चयो मस्जिदनि जे करे, वज़ीर आज़म इहो कोन चयो मदरसनि जे करे, वज़ीर आज़म इहो कोन चयो हिन पुर अमन जलसनि जे करे। वज़ीर आज़म जा पहिरियां पहिरियां तारीख़ी जुमला ऐं आउं सम्झां थो त पाकिस्तान जो इहो वाहिद माण्हू आहे जंहिं दुनियावी तालीम जे इदारनि ते डायरेक्ट अटैक कयो आहे। चए तो ही बेहयाई जा जेके फंक्शन ज़ाहिर थियनि था, जेके बेहयायनि ते मबनी जलसा जुलूस थियनि था, जेके बेहयायनि फ़हाशनि ते अक़वाल क़ौल ऐं जिन्सी ज़ादतियूं थियनि थियूं, उन्हनि सभिनी जो जेको वजूद आहे, सभिनी जो जेको मर्कज़ आहे, सभिनी जो जेको महवर आहे, सभु ॻाल्हियूं मबनी कहिड़ी ॻाल्हि ते आहिनि? असांजे दुनियावी स्कूलनि ऐं यूनिवर्सिटियुनि ते किल्प मौजूद आहे। 0322 नंबर आहे। जंहिं बि दोस्त खे खपे राब्तो करे इंशाअल्लाह वह किल्प मोकिले छॾींदोमांस। वज़ीर आज़म जा जुमला बेहयायूं सब जो सब बेहयायनि मां पैदा थियनि थियूं। इस्लाम माना अल मक़सद असां कुरान खे मञूं था कोन था। कुरान मुल्लनि जो किताब आहे, इस्लाम मुल्लनि जो किताब आहे। सूफियनि जो ख़ुदा अलॻि आहे, मुल्लनि जो ख़ुदा अलॻि आहे। सूफियनि जी शरीयत अलॻि आहे, मुल्लनि जी शरीयत अलॻि आहे। अल्लाहु अकबर कबीरा। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, अल्लाह रब्बुल आलमीन पर कुरान मजीद जे अंदर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे फरमान मुबारक जे अंदर ये पेशन हुयो करे छॾियो। अल्लाह जा हबीब छा फरमायो?
बदाल इस्लाम गरीबा वसयऊद गरीबा। सही मुस्लिम जा अल्फाज सुनो, तिरमिजी जा अल्फाज। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो एड़ो ज़मानो ईंदो, एड़ो दौर ईंदो, एड़ो वक्त ईंदो ओ इस्लाम अजनबी बणजी वेंदो हलो। ओ इस्लाम जेका सुञाणप कान रहंदे, इस्लाम जेका अहमियत और अज़मत कान रहंदे, इस्लाम जेका क़द्र क़ीमत कान रहंदे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम अज का पेरिया केतिरो वक्त पेरिया पेशन गोई करे चुका हन। अज इस्लाम जे धजो ने कडियो पियो वञन, इस्लाम ते ज़बान तराज़िया, इस्लाम ते तानेबाज़िया, इस्लाम मजा कीड़ा कढिया पिया वञन, इस्लाम के दहशतगर्द चयो पियो वञे, इस्लाम के इंतिहा पसंद चयो पियो वञे। ओ मुंहिंजा मुसलमान भाइरो, ओ जंहिं नबी ते असांजो ईमान आ, ओ उन नबी जे ज़बान नबूवत मां निकतल जुमला त इस्लाम गरीब थी वेंदो हलो, अजनबी थी वेंदो हलो। उन इस्लाम के ज़ाहिर केर कंदो? नबी जे दौर में ज़ाहिर केर कयो? साईं असां ये मस्जिदों मदरसा ये नमाज़ों मौलवियुनि जे हवाले करे छॾियो। बाबा मौलवी साहब ही 500 रुपए ख़र्चे ते असांजे हक़ में दुआ घुर्जा। असां मौलवी वीचारा छा कयूं? कम त असांखां थिए कोन थो, वांदा आहियूं सॼो ॾींहुं। पाण 500 वरितासीं, हा साईं तोखे जन्नत नसीब थींदी, हल अॻिते जन्नत नसीब थिए थी। जेकॾहिं 500 ते जन्नत नसीब थिए हा, 500 ते जन्नत नसीब थिए हा, वज़ान हुजूम किया केरा सहाबी रसूला ओ मुसलमान मुजाहिदन जे लश्कर में आ। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिते ईमान आ, काफिरन सा विड़ियो आ, विड़ंदे 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 शहीद थी चुको आ। अल्लाह अकबर कबीरा। बल्कि साहबा चवंदा अल्लाह जा रसूल फुला सहाबी शहीद थी वियो जन्नती आ। जान जो नजरानो आ मुंहिंजा बुज़ुर्गो, कमी कोताही खां अल्लाह से महफूज़ फरमाए। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुंहिंजा सहाबियो तहां चओ था त जन्नती आ, पर इन माले गनीमत मजा हिकड़ी चादर खई हुई, उहा चादर बाह थी करे विकोड़जी वई। बाद में तुझी मग़फ़िरत आ, बख्शिश आ, पर अल्लाह जे रसूल छा फरमायो? वो जान जो नजरानो दिनो आ त न सोरो नबी फरमाए, बल्कि अल्लाह जो कुरान छा फरमायो? एक सहाबी छा फरमायो? वमा कान लिनबिय्यिन अयगुल्ला। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिनकी ज़बान नबूवत मजा पाक मुकद्दस कलाम कुरान जा जुमला रब जो पैगाम आ। ओ फरमाए के नबी के भी गाल चुगाए कौन थी, जेकर अल्लाह रब्बुल आलमीन जे अमानतन मां ख़यानत करे क़यामत वारे ॾींहुं आयो आ तो पोइ छा थींदो? रब उन जी बि पकड़ कंदो। 500 विया, 1000 वियो हलियो, ओ मुंहिंजा बुज़ुर्गो सच्चा थियो, ईमानदार थियो, जेकर असांजी गैरत जागी पई, तौहीद इस्लाम ऐं क़ुरान जागी पियो, यकीनन अहिड़ा फितना कोन उथंदा। ॻाल्हि कंदा पिया हलियासीं साईं सूफ़ियत आ। साईं असां सूफ़ी अमुन पसंदि आहियूं, असां अमुन जो सबक़ ॾींदा आहियूं। साईं कहिड़ो सबक़? निमाज़ हुजे न हुजे पर इंसानी खिदमत हुजे। ज़कात मस्जिद ऐं मदरसे में न ॾियो, गरीबन मिस्कीनन ते ख़र्च कयो। फेसबुक ते हलंदा आहिनि, हज ते वञण खां पहिरियां तव्हांजे पाड़े में हिकिड़ो गरीब सुतो पियो आहे, उनखे खाधो खारायो, उनखे घर ठाहे ॾियो। मदरसो मस्जिद ठाहिण खां पहिरियां, मस्जिद में 10 बोरियूं सीमेंट ॾियण खां पहिरियां इंसानी खिदमत कयो। पर इन्हनि बदबख्तनि कॾहिं बि कोन चयो तो वॾा वॾा लखें रुपए जा भक्त कयो, ईको घुरायो ऐं गुलूकार घुरायो, डांसूं करण वारियूं औरतूं घुरायो, शराब घुरायो, गरीबन के धिक्का दियो, अमीरन के घुरायो, व्याज खाओ खपायो, ये सब कम न कयो, गरीबन जो ख्याल कयो। कदम ये कोन चयो आहे?
सूफियत मकसद इस्लाम जो दुश्मन गाल करे रहियोस तो सूफियत वट अल्लाह रब्बुल आलमीन जे अंबिया का वधीक विलायत ऐं विलायत भी सूफियन वारी विलायत अफजला अल्लाह जे इस्लाम वारी विलायत ना। पंहिंजे सिंध जे अंदर हिकिड़ो वॾो दरगाह वारो साईं आ, घणो कोन खोलींदुसि मता को बुज़ुर्ग चिड़ी पवे, मता को अक़ीदतमंद आयल हुजे, कंहिंजी दिल पाज़ारी नाहे करणी, सिर्फ़ ॻाल्हि कंदासीं। जंहिंजो अकुल ज़िंदा हूंदो, ज़मीर ज़िंदा हूंदो, ईमान ज़िंदा हूंदो, उहो पाणे सम्झी वेंदो हलियो। वॾी सरकार आहे साईं, एतिरे क़दुरु वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे जो गैर मुल्कनि मां माण्हू अचनि था दरगाह ते। साईं हिकिड़ो सवाल कंदुसि त उहो बि सूफ़ी हो ऐं उहो रहंदड़ कोटड़ी में हो ऐं मिर्ज़ा बेग मुगल जे ॻोठ में रहंदड़ हुयो। बाद में शादी बि उन जी न्याणी सां थी हुई, पर इन शादी जो पस मंज़र छा हुयो ऐं जॾहिं पोइ इहो सूफ़ियत वारो न ते अमल ज़ाहिर थियो जेको इस्लाम ते मौलवियन ते उलमा ते तुलबा ते मदारिस ते थप्पो लगायो वेंदो आहे। ओ मिर्ज़ा बेग मुगल वीचारो आयो बाबा वट, उन सरकार जे बाबा वट आयो, हकीकत हुई ऐं वरी पहुतल हस्ती हुई। चयसि मुंहिंजी न्याणी बीमार आहे, तव्हां अचो अची करे उन ते दम कयो। ऐं न्याणी इंतिहाई ख़ूबसूरत ऐं हसीन आहे। साईं बाबा जी तबियत ख़राब आहे, हाणे पुटड़ो उन मर्तबे ते पहुची चुको आहे, सूफियत वारे मर्तबे ते। उम्र 18 साल आहे, हल भणा 18 साल उम्र हुजे ऐं पोइ वरी मुर्शिद हुजे, वञे वरी मुरीदन जे घर, साम्हूं वरी सोहणी ख़ूबसूरत बेहतरीन औरत हुजे, पोइ ख़बर पवंदी सूफियत जी तो सूफियत छा आहे, पोइ ख़बर पइजी वेंदी तक़वा छा आहे। अल्लाह अकबर कबीरा। जॾहिं साईं 4 दीवारी का अंदर पैर दाखिल कयो आहे, उहा हसीन ख़ूबसूरत औरत नौजवान छोकरी आहे, गैर शादीशुदा है, साम्हूं खटोले ते सुतल आहे, पर्दे में मलबूस आहे। जॾहिं साईं अंदर दाखिल थियो आहे, हुकुम थियो आहे चेहरा अनवर खोलियो, तव्हांजो दीदार करणो, तव्हांजो दीदार करणो आहे। जॾहिं साईं मुरीदाणी साईं जेकॾहिं मुर्शिद मुरीद खे ॾिसे न क़यामत वारे ॾींहुं सुञाणींदो, कीअं सुञाणींदो? हे वहाबी मड़ी चढ़िया थिया न। अल्लाहु अकबर कबीरा। मुर्शिद आयो आहे, साईं जीअं न्याणी खे ॾिठो आहे, मोहब्बत जो पहिरियों तीर वञी सीने ते लॻो, एॾो निशानो पको हो साईं। ऐं उहो सीने ते सिर्फ़ बीही कोन रहियो, एॾो त तीर तिखो हुयो, अले कहिड़े वाढे खां ऐं लोहर खां ठपायल हुयो जो सीनो चीरींदे वञी दिल जी तह ते पुॻो। साईं जीअं रात चंड लहे न पियो, दरी खोले सुतो है छा आहे? अल्लाहु अकबर कबीरा। साईं अॻिते हली आहे, साईं आयो आहे, अची करे चीच में हथ विधो आहे, चीच में जो हथ विधो, नज़रूं नज़रनि सां मिली वयूं, का ख़बर कान हुई दुनिया है आखिरता मौता हयातिया ज़िंदा। साईं मिर्ज़ा बेग बि चिड़ी पियो, रिश्तेदार भटी सगोरा जेके पाड़े में वेठल आहे सभु चिड़ी पिया। हाणे मुर्शिदन खां मुहादो फिरी वियो हलियो, तबाही थी वई हली। हाणे सभु जा सभु, ऐं ख़बर आहे मुगल क़ौम ताक़तवर क़ौम हुई। साईं एतिरे क़दुरु मुर्शिदन खे मजबूर कयो जो मुर्शिद वीचारा कोठड़ी मां लॾे करे पंहिंजे आस पास में अची वेठा। ओ मुंहिंजा बुज़ुर्गो, वञी करे तहक़ीक़ कयो, जॾहिं चीच चीच में मिली आहे, ओ मोहब्बत जा दरवाजा सूफियत जा कशफ थियण लॻा। सूफियत जा दरवाजा जॾहिं खुलिया, हमदर्दी आहे, मोहब्बत आहे,
मुरीदियानी जी जो न्याणिया उन सां हमदर्दी आसन मोहब्बत चाह मुलाजो था सुनो तवा अल्लाह अकबर कबीरा हो जना चीच चीच में मिलिया केड़ा जुमला जे तो आंगुर जी हथ सैयद आंगुर जी हथ सैयद उन माण्हू के न लहर न लोदो आ कदा खाइंदो ना पंहिंजे जुमलन में दुनिया जो दोखो आ ये माण्हू कामयाब आ सूफियत जी नजर में ही चवन था सूफियत माना पाक आ मौलवियुनि जे मदरसन में ले छापियो थे मदरसा बंद कयो सूफियत फैलायो वनी करे इन शेर मना समझो तव्हांखे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे त शेर कंहिंजो आहे वनी करे पाण तहक़ीक़ कजो यकीनन जुमले में ही को माण्हू तव्हांखे मजमे में ही ॿुधाए छॾींदो अल मक़सद मुंहिंजा बुज़ुर्गो सूफियत छा आहे गंद त तमामु घणो गंद आहे मुआशरे में कब्रिस्तान में मौसीकी औरतन जो इख्तिलात नौजवान गबड़ू छोकरन जो इख्तिलात चरसा सुल्फिन जा सूटा शराब तंबूरा गायन बजायन सब मौजूद आ मौलवी साहब बेचारो मस्जिद में सुतो पियो आ नमाज पढ़ अकेलो किथे मैट किथे रिश्तेदार घरवारी जो अकेलो सुतो पियो ये मौलवी खराब आ जो कब्रिस्तान में दीन पियो हले हिकड़ी गाल मुझा बुजुर्गो याद रखंदा जो अहले हदीस हुजे देवबंदी हुजे बरेलवी हुजे शियो हुजे अल्हम्दुलिल्लाह अदना तालिब इल्म जो मुतालियो आ सभनी वट कब्रन जी बेहुरमती करण हराम आ कब्रन जे अंदर ये बेहयायो करण हराम आहिनि सभनी वट शराब चरस भंग ये तंबूरा ये मौसीकी जा आलात सब हराम आहिनि एक वाहिद गंद सूफियत आ जेका हिकड़े पासे ॿुधाए थी सूफियत माना गुनाहन का पाक ऐं ॿिए पासे ॿुधाए थी अहिड़ियूं अयाशूं ऐं फहाशूं बदमाशूं फैलाईंदा अल्लाहु अकबर कबीरा विलायत नबी सगोरन अलैहिस्सलातु वस्सलाम जिनका अफजल ओवे नबी सगोरा जिन्हनि जे बारे में रब छा फरमायो वकुल्लन फद्दलना अलल आलमीन रब्बुल आलमीन जो कुरान सूरतुल अनआम रब्बुल आलमीन फरमाए तो ओए नबी सगोरा कुल्लन फद्दलना अलल आलमीन सबनी नबी सगोरन ते रब्बुल आलमीन तमाम जहानन ते फजीलत दिनिया मकाम मर्तबो दिनवा तिलकर रसूल फद्दलना बादहुम अला बाद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफा बादहुम दरजात रब्बुल आलमीन जो कुरान ओ ये अल्लाह जे रसूलन जी जमात जेके हिकड़े खां तो दर्जे में मथे आइन हिकड़े खां तो फजीलत मकाम मर्तबे में मथे आइन पर बाद में अचण वारो को बि उम्मती को बि वली को बि कुतुब सुलहा अब्दाल अल्लाह जे अंबिया खां अल्लाह जे रसूलन खां अफजल न थो थी सघे वली चवन था सूफी चवन था साईं वली अफजल आहे ही सूफियत जो किताब आ और सारा किताब हुआ पर मुझे बुजुर्गन के थोड़ो मायनो ॾेखारींदासीं इंशाअल्लाहुल अज़ीज़ ॿुधण समझण खां पोइ सूफियत सां बग़ावत जो ऐलान कबो सूफी राग खां सूफी सजाइण वारे माण्हू खां सूफी रिश्तेदार खां सूफी कम खां सूफी इस्लाहन खां ईमानी गैरत आणींदे सभिनी खां बेज़ारी जो नफ़रत जो ऐं ऐलान जंग कबो इंशाअल्लाह ताला हिया अबू बकर इब्न अरबी जेको 638 हिजरी में फोत थियो आ माना के ही माण्हू 6हीं ऐं 7हीं हिजरी जो माण्हू आ हिन जे किताब फुसूसुल हिकम सूफियत जो अहम तरीन अकायद जो ऐं बुनियादी किताब आ हिन जे सुफ़े नंबर अल्लाह अकबर कबीरा बल्कि सुफ़ा इब्तिदाई जुमला मुकदमे जे अंदर साईं जिन छा थो चए तो ही जेको किताब आ ही किताब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मूंखे पंहिंजे हथनि सां ॾिनो हुयो ऐं चयो अबू बकर इब्न अरबी ही जेको किताब आऊं तोखे ॾियां पियो ही अल्लाह साईं जो बातिनी इल्म आहे अल्लाह जे रसूल खे मूंखे छा ॾिनो आहे ॿुधायो मुंहिंजा बुज़ुर्गो कुरान पाक ॾिनो आहे
हदीस पाक दिनिया ऐ हिन बद वक्त मलून के ही फुसूसुल हिकम दिनोआ जेंजा अकायद जेंजा नजरियात जेंजा खराफात मुझा बुसरी को बुधना हलजो ऐ बगैर क्या तासुब जी पट्टी जे मुंह में कमियों को ताई जरूर हूंदी इंसान आयो पर जेका गाल कंदासी हमारे सामू पेश कंदासी जेके हवालो खपे सामू आहे चेतो ही किताब मुखे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण पंजे हथन सा दिनो हुयो चवण जो मकसद इहो आ एक पासे रब जे रसूल कुरान दिनो आ बे पासे सूफियत के रब जे रसूल नऊज़ बिल्लाह हिन कूड़े कज़ाब जे जुमलन में अल्लाह जे रसूल ही कुफरिया अकायद ते मबनी किताब दिनो आ हिन जा जुमला छा केतरे कदर अल्लाह रब्बुल आलमीन जे अंबिया जे रब्बुल आलमीन जे रसूलन जी गुस्ताखिया हिंदो सुफ़ो नंबर 195 या मुझा बुजुर्गो गौर सां ॿुधंदा हलिजो चेतो वल अंबियाओ सलवातुल्लाहि अलैहिम लहुम लिसानु ज़ाहिर बिही यतकल्लमून लिउमूमिल खिताब जेके अल्लाह जा नबी सगोरा हुया तर्जमे में गलती थे चौराहे का बाहर निकरण जी काब चांद से गुंजाइश कोने चेतो वल अंबियाओ ऐ नबी सगोरा सलवातुल्लाहि अलैहिम अंबिया ते अल्लाह जो रहमत होजन लिसानु ज़ाहिर बिही उनन जो कलाम उनन जी शरीयत उनन जो पैगाम उनन जी दावत तबलीग उनन जी वही उनन जो कावशों कोशिशों सब जो सब जाहिर पे मबनी हुयो ये तकल्लमूना ले उमूमिल खिताब ऐ नबी सगोरा नऊज़ु बिल्लाह एक दफा बिया नऊज़ु बिल्लाह आम किताब करण वारा हुआ पर मुआशरे में छा चवंदा आहियूं तालिब इल्म हो यार बेचारे सादी तकरीर कई आम तकरीर कई पर फिलानो जेको माशाअल्लाह आलम दीन होयन जबरदस्त बेहतरीन ऐं खास तकरीर कई आए फर्क कोने कि तुम नबी सगोरन जी ज़बान वही पैगाम जाहिर पे मबनी हो उन्हें पैगाम जी असलियत छा हुई हकीकत छा हुई बातनियत छा हुई उहा नबी सगोरा कोन जानीदा हुआ वो आम खिताब कंदा हुआ मुखे बुधायो नबियन जी या इज्जत नबी किताब दिनो आ उन किताब में नबियन जी तौहीना होदा नबी कुरान दिनो उन्हें कुरान में नबियन जी इज्जत बयान चला सूफियत में इस्लाम में फर्क आहे कोने सूफियत में गुस्ताखी आहे कोने ओ मुझा बुसरी को याद रखंदा लो हिन किताब जो सुफ़े नंबर 48 ते एक बियो मिसाल ॾींदा हलूं केतिरे कदुर अल्लाह रब्बुल आलमीन जे इस्लाम जी गुस्ताखी तौहीना चवनि था ही किताब अल्लाह जे रसूल ॾिनो आहे सुफ़ो नंबर 48 अरबी किताब फ़इन्न रिसालता वन्नुबुव्वता अइन्नी नुबुव्वत तशरीई व रिसालतिही तनक़तिआन बल विलायतो ला तनक़ति अबदा चेतो बेशक रिसालत रसूलन जी बेशक नबूवत नबियन जी उहा मुनक़ति थियण वारी आहे उहा महदूद वक्त ताणी आहे ऐं जेका असां सूफ़ियुनि जी विलायत आहे उहा ख़त्म थियण वारी कान्हे उहा हमेशह जे लाइ जारी आहे रब जो कुरान नौ सिपारो सूरतुल आराफ अल्लाह से क्या फरमायो कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमिया सोनो हबीबा जे ही किताब दिनो सूफियत जे बकोल सोनो हबीबा जे कुरान दिनो जे तो मुजा उम्मतियो ए इंसानो मु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत तमाम कर इंसानियत जे ले ता कयामत जे ले अल्लाह जे हबीब छा फरमायो रिसालत हमेशा रहंदी नबूवत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हमेशा रहंदी ही बदबख्त सूफी चए तो अमर जलील जो बाबो चए तो नबूवत
रिसालत कटजण वारी शइ आहे, महदूद वक्त ते मबनी शइ आहे। जॾहिं त असां सूफ़ियनि जो गंद, असां सूफ़ियनि जी बदमाशी, असां सूफ़ियनि जी अयाशी हमेशह दिल रहंदड़ आहे, इहा कटजण वारी कोन्हे का। मूंखे ॿुधायो अंबिया जी, क़ुरान जी, रसूलनि जी गुस्ताखी आहे या कोन्हे का? छा रसूल करीम अहिड़ो किताब ॾींदो या कुरान जहिड़ो पाक किताब ॾींदो? अल्लाहु अकबर कबीरा। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो, उन खां पोइ अञा मज़े जहिड़ी ॻाल्हि, केतिरे क़दुरु गुस्ताखी ते मबनी जुमला। अल्लाहु अकबर कबीरा। इंसान ते इंसान, पर रब्बुल आलमीन जी ज़ात इन्हनि बदबख्तन का महफूज कोने का। केतरे कदुर अल्लाह रब्बुल आलमीन जे रसूलन जी तौहीना, केतरे कदुर अल्लाह रब्बुल आलमीन जे इस्लाम जी तौहीना। ॿियो मिसाल रसूलन जी तौहीन ते मबनिया। अल्लाह अकबर कबीरा। छा है फिरौन? फिरौन ॿुधो आहे? फिरौन ॿुधो आहे मुंहिंजा बुज़ुर्गो? रब्बुल आलमीन जो क़ुरान आहे। रब्बुल आलमीन छा चयो फिरौन जे बारे में? अल्हम्दुलिल्लाह। रब्बुल आलमीन जो क़ुरान आहे, सूरत नाज़िआत आहे। फिरौन जे बारे में छा चई? एतिरे क़दुर सरकश, एतिरे क़दुर बागी, एतिरे क़दुर जाबिर ज़ालिम, एतिरे क़दुर बदबख्त इंसान आहे, एतिरे क़दुर रब जे दमर जो मुस्तहिक इंसान आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो अना रब्बुकुमुल आला। फिरौन चयो त आऊं रब आहियां, पर रब बि आम नंढड़ो न, वॾे मां वॾो रब। जेको पंहिंजो पाण खे रब सदर आहे, अल्लाह जी तौहीन कोन्हे का? अल्लाह रब्बुल आलमीन जी मेरे दोस्तों बुजुर्गो, मोहतरम मुकर्रम मुतवल्ली साहब जो पैगाम अची चुको आहे। प्रोग्राम 10:30 बजे खत्म करनो आहे ऐं हींअर 10:30 न बल्कि 10:34 थी चुका आहिनि। पर्ची देर सां आई आहे ऐं फोन ते इहो चयो वियो हो त साईं टाइम जी का बि तव्हां जे लाइ हदबंदी कोन्हे का। इहो इंसाफ़ आहे। बहरहाल मुंहिंजा बुज़ुर्गो, 4 जुमलनि में ॻाल्हि ख़त्म थो कयां पंहिंजी। फिरौन केतिरे क़दुर जाबिर ज़ालिम हो, जेको रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम कुरान ॾिनो। उन कुरान में अल्लाह रब्बुल आलमीन छा फरमायो? अना रब्बुकुमुल आला। फिरौन चए थो वॾे मां वॾो रब आहियां। रब्बुल आलमीन चए थो जेकर तूं रब आहे, तोखे घमंड ऐं गुरूर ऐं तकब्बुर आहे। मूं रब्बुल आलमीन सां तो मुहादो अटकायो आहे, त मूं रब्बुल आलमीन जे हाणे लठ जो आवाज़ ॿुध। रब जो कुरान आहे, 11हों सिपारो आहे, सूरतुल यूनुस आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी लठ वही आहे। फिरौन समुंड में गर्क थे पियो, चए थो आमनत बिही बनो इसराइल। ओ मूसा जा रब, ओ मौलवियन जा रब, सूफियन जा रब ना, ओ मुल्लन जा अल्लाह। आऊं फिरौन सूफी आहियां, मूं वॾो तकब्बुर कयो, मूं वॾो घमंड कयो। ए मुंहिंजा अल्लाह मौलवियन जा, इस्लाम जा, नबियन जा अल्लाह, हाणे आऊं तोखे थो मञा, तुंहिंजे फरमान के थो मञा, ज़ाहिरी शरीयत के थो मञा। मूं तौबह कई आहे, मुंहिंजा अल्लाह हाणे आऊं इस्लाम थो आणियां। मूं रब जी दवाई तां रुजू कयो आहे, तौबह कई आहे, मुंहिंजा अल्लाह हाणे आऊं सूफियत तां हथ धोया थो, मूंखे माफ़ फरमा। रब फरमायो हर किस्म आला आना वक़द असैत क़बला वकुंत मिनल मुफ़सिदीन। रब्बुल आलमीन फरमाए तो हाओ हाओ फिरौन, हाणे तू तौबा तो करे, हाणे तू फरमाबरदारी तो करे। इन खां पहिरियां तू तकब्बुर करे चुको आ, इन खां पहिरियां तू नाफरमानी करे चुको आ। फल्यौम नुनज्जीका बिबदनिका लितकूना लिमन खल्फका आया। ओ फिरौन, मूं रब जो पैगाम ॿुध। ओ सूफी, मूं रब्बुल आलमीन जो पैगाम ॿुध। अॼु जे ॾियारे आऊं तो
तोखे गर्क करे वरी पानी का बाहर कढंदुस ओ जेके पोया तमाम तर सूफी ईंदा जेके चवंदा तो मुल्लन जे अल्लाह के कोन था मनो जेके चवंदा तो ज़ाहिरी इस्लाम वारे मानन जे अल्लाह के कोन था मनो जेके चवंदा तो रसूलन जे अल्लाह के कोन था मनो जेके चवंदा तो साजो अल्लाह अलगा ओ इस्लाम वारन जो अल्लाह हो ज़ाहिर वारन जो अल्लाह हो ओ बाद में बातिन वारे खुदा वारन के सबक ॾियण चाहियां तो अज जे दिहाड़े तोखे गर्क करे तबाह करे रुसवा करे पानी मां बाहर कढे तोखे रखी छॾींदुसि ओ जेके बाद में बदबख्त सूफी हूंदा सभिनी जे लाइ तो इबरत हूंदे ऐं इन खे सूफी छो पियो चवां मुझे पंहिंजे जुमलनि जी ॻाल्हि कोन्हे का ओ हिया इब्न अरबी साहब जे फिरौन के मोमिन साबित कयो आहे चे तो मूसा ज़ाहिरी इस्लाम आने चुको हो ज़ाहिरी इस्लाम पैगाम खणी आयो हो हवालो दई चुको आहे वल अंबिया सल्लल्लाहु अलैहि लिसानु ज़ाहिर अंबिया में मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम भी शरीका जे तो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ाहिरी पैगाम खणी आयो फिरौन से मुनाज़रो कयो आहे फिरौन बातिनी दलील ना फिरौन सूफियत ॻाल्हायो आहे मूसा तो वटि ज़ाहिरी इल्म आहे मूं वटि बातिनी इल्म आहे आउं सूफी आहियां तूं मुल्हनि वारे अल्लाह जो दीन खणी आयो हुई फिरौन छा चयो चए तो अन्न फिरऔन अअलम मिन मूसा बेशक फिरऔन मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खां वधीक आलिम अंदाजो लगायो बातिनी इल्म में इन सूफियन बदबख्तन वट फिरऔन काफिर ना बदबख्त ना जालिम जाबिर ना बल्कि मोमिन तो पंजी जगह थे पर मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खां वधीक आलिम दीन अगते छा तो चवे वक़द अलिमा फिरऔन अन्नहु ला युजीबुहु इल्ला बिज़ालिका फिरऔन के चे तो ज़ाहिर जी खबर हुई ज़ाहिरी दलील नहीं सकियो थे पर फिरऔन चयो ना ही ज़ाहिरी गाल पे करे आउ ज़ाहिरी दलील इनके न दींदुस आउ सूफी आया इन जे करे आउ बातिने ते गालाइंदुस मूसा के काबू करण जे लाए मौलवी के काबू करण जे लाए इस्लाम वारे अल्लाह वारे मानू के काबू करण जे लाए आउ बातिनी दलील इंदुस जे तो फकाल लि अस्हाबिही फिरऔन चयो पंजे साथिन जे लाए इन रसूलकुम अल्लज़ी उरसिला इलैकुम लमजनून बेशक तव्हांदा जेको मूसा रसूल आयो आहे उहो चरियो आहे ओहो बेअक्ला मजनून थी चुको आहे छा तो चवे ऐ मस्तूरुन अनो अलिमा मा सअलतुहु अनहु फिरऔन चवे तो इन जे करे मजनून हुयो जो जंहिं शइ जे बारे में मूं सवाल कयो मांस उन सवाल जो जवाब हुन वटि हुई अंदाजो लगायो चे तो इद ला यतसव्वरु अयअलम असला चे तो इन जो मकसद इहो कोन्हे को जो फिरऔन असलियत कोन ॼाणींदो हुयो फिरऔन असलियत में ॼाणींदो हुयो फिरऔन मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके चुप कराए वियो हलो अल्लाह अकबर कबीरा अजीज दोस्तों बुजुर्गो पंहिंजी ॻाल्हि खे ख़त्म कंदे आख़िरी जेको असां दलील ईंदे ॻाल्हि कंदासीं सुफ़ो नंबर 78 ही फुसूसुल हिकम जो इब्न अरबी छा थो चवे चए थो फअंत अब्दुन व अंत रब्बुन ओ इंसान तू ही रब्बा तू ही बान हुआ माना के हिन सारी कायनात जे अंदर जेका भी शय आहे सब जी सब नौज़ो बिल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन जो चेहरो आहे ही जेके भी इंसान वेठा सब अल्लाह जो चेहरो आहे ही जेके भी वण टिण पखी हैवानात जानवर नूरी नारी जेके भी सब जा सब आहिनि नौज़ो बिल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़ाहिरी सूरत आहिनि अल्लाह साईं बातिनी आहे ओ मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो रब फरमायो हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवा आलिमुल गैबि वश्शहादा हुवर रहमानुर रहीम ओ अल्लाह जेको हाजिर के जेको ज़ाहिर के जाने जेको बातिन के जाने ओ अल्लाह रहमानुर रहीम हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल मलिकुल कुद्दूस सलामुल मुमिनुल मुहैमिनुल अज़ीजुल जब्बारुल मुतकब्बिर रब जी ज़ात जो को मुकाबलो कोने सुभान अल्लाह
अम्मा युशरिकूना रब जी ज़ात सूफियन वारे गंद का, मुशरिकन वारे सिफात का, सूफियन वारे इस्तिलाहत का, सूफियत वारे अकीदन का, सूफियत वारे इबादतन का, सूफियत वारे नज़रियात का रब्बुल आलमीन मानव जी शिकल में ज़ाहिर न थींदो आहे, जानवरन जी शिकल में ज़ाहिर न थींदो आहे। रब सभिनी खां पाक आहे। अल्लाह फरमाए थो इहे दुनिया जा बदतरीन इंसान अल्लाह खां दुआ अल्लाह ताला मूंखे वाके कुरान और हदीस सां मोहब्बत करण, इस्लाम जी खिदमत करण ऐं तौहीद अल्लाह जी ज़ात जी जिस्मन में, माल में, ईमान में, हर वक्त घरन में गैरत के जिंदा रखण, इस्लाम जे दुश्मनन जे लाइ सुपर पावर थी करे हर वक्त बीहण कोशिशों काविशों करण जी तौफीक अता फरमाए। अल्लाह से कयल कमिल कोताहियन जी मग़फ़िरत व बख्शिश दुनिया व आखिरत में नसीब फरमाए। अल्लाह साईं उन्हनि माण्हुनि खे दुनिया व आखिरत जो अजर अज़ीम नसीब फरमाए जिन्हनि हिन दीनी प्रोग्राम जे लाइ काविशूं कयूं, कोशिशूं कयूं, जिन्हनि चंदा मिलाया, जेके आया, जेके वेठा, जिन्हनि ॿुधो, जिन्हनि पंहिंजी इस्लाह कई, अल्लाह से सभिनि खे पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल मंज़ूर फरमाए। सभिनि खे दुनिया व आखिरत जो रहमतूं, बरकतूं, क़ब्र जो छुटकारो, महशर जो छुटकारो नसीब फरमाए। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।